पुलिस वाले। जीअं पुलिस जे कूड़नि कारवायुनि खे क़ौमी हक़ीक़त वाइखो कयो आहे, तीअं सची कार्रवाई अवाम आॾो पेश करण बि ज़रूरी आहे। इंसान दुश्मन माण्हुनि ख़िलाफ़ पुलिस नाकाबंदी करे क़त्ल केस में मुलविस जवाबदार ख़ालिद हुसैन रिंद खे गिरफ़्तार करे वरितो। ए सेक्शन पुलिस थाणे जे SHO ऐं संदसि टीम कार्रवाई करे क़त्ल केस में घुर्बल जवाबदार ख़ालिद हुसैन रिंद खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जे कब्ज़े मां गैर क़ानूनी हथियार पिस्टल ऐं गोलियूं मिलियूं आहिनि। जवाबदार कुझु महीना अॻु ए सेक्शन थाणे जी हद ताज कॉलोनी में पंहिंजी घरवारी साली ऐं चाचे खे क़त्ल करे फ़रार थी वियो हो। जवाबदार ख़िलाफ़ सिंध आर्म्स एक्ट तहत FIR दर्ज कई वई आहे। SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुन्यो बहितरीन कारकर्दगी ते पुलिस टीम खे शाबाश सां गॾोगॾु रोक रक़म ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट ॾियण जो ऐलान कयो। हीर राहिब अली, क़ौमी हक़ीक़त, शहीद बेनज़ीराबाद।